जय झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। जयपुर जी भारतीय सिंधु सभा विद्याधर नगर इकाई में बाल संस्कार शिविर जो आयोजन थियो हो। ये शिविर 22 मई का शुरू थियो ऐं 5 जून आर्तवार ते समापन थियो। इन जो इहो शिविर भगवान श्री झूलेलाल मंदिर विद्याधर नगर में लगायो वियो ऐं इन शिविर में पूज्य सिंधी पंचायत ऐं भारतीय सिंधु सभा ॿिन्हिनि जे सहयोग सां इहो शिविर लगातार हलियो ऐं लास्ट समापन थियो। तंहिंमें ॿारनि खे अनेकों प्रकार जी ट्रेनिंग ॾेई वई। चित्रकला, डांस, सिंधी ॿोली, शहीद हेमू कालानी जे बारे में ॿुधायो वियो। भगवान श्री झूलेलाल जे गीत भजननि जे बारे में ॿुधायो वियो। सिंधियत जे बारे में ॿुधायो वियो ऐं पंहिंजे देश जे बारे में भी, वीर शिरोमणियुनि जे बारे में भी जानकारी दी वई। इन समारोह जे अंदर जैन ॿारनि सुठे मां सुठो पंहिंजी प्रस्तुति ॾिनियूं, उन्हनि खे इनाम ॾियो वियो। बाल संस्कार शिविर कार्यक्रम समापन समारोह में कई गणमान्य व्यक्तियों भाग वरतो। असां तव्हांखे वीडियो जे माध्यम सां भारतीय सिंधु सभा विद्याधर नगर इकाई जी समापन समारोह जी कुछ झलकियूं था ॾेखारियूं। बता रहा हूँ कि भाई ॿारनि खां अॼु खां पोइ तव्हां घर में सिंधी न रहंदो। अॼुकल्ह 70-80 साल जी दादी आहे, उहा बि पोटे खे चवंदी बेटा चाय में टोस्ट बोल के खाना, चाय में टोस्ट बोल के खाना। ये गलत है। चाय में टोस्ट बोले का पुट है अब्बा कटड़ा, या पंहिंजी भाषा है, तॾहिं ही पंहिंजी पहचान है। अगर पाण सिंधी ॻाल्हाइण छॾे ॾिनो त पाण खे केरु सिंधी कोन चवंदो। पंहिंजी काई सुञाणप कान्हे। पंहिंजी सुञाणप सिर्फ़ु हिकु सिंधी ॻाल्हायूं था, इहे सुञाणप आहे त भई हीअ सिंधी आहे। गुजराती मिले थो गुजराती मिलंदुसि, गुजराती में थो ॻाल्हाए, मारवाड़ी मिले थो मारवाड़ी थो ॻाल्हाए। पाण सिंधी सिंधी मिलंदो पोइ पाण हिंदी में छो था ॻाल्हायूं? जवाबु ॾियो अथई। इहा ग़लति ॻाल्हि आहे। अगरि तव्हांखे पंहिंजो वजूद पंहिंजे छॾिया जंहिं संघर्ष कयो धर्म बचाइण लाइ, जाति बचाइण लाइ, ॿोली बचाइण लाइ, उनखे तई पंहिंजी हसा हिते ख़तमु पिया कयो। इन करे निमाणी वेंदी आहे त महिरबानी करे अॼु खां पोइ ॿारनि सां घर में सिंधी ॻाल्हाईंदा। ॿियो असांजा ही ॿ दानगली ते वेठा आहिनि। इन्हनि पहिरीं बि किशोर धवानी ऐं दिलीप जी, इन्हनि पहिरीं बि असांजे समाज लाइ ऐं टॉयलेट जे लाइ जेको काफ़ी सामान ॾिनऊं, गीज़र ॾिनऊं। अॼु बि दिलीप कूलर अथनि, उन्हनि जो आभार व्यक्त थो कयां मां। ऐं साईं खे शुरूआती ॾींदो अॻियां बि दानी में कई अहिड़ा समाज जो अञा घणेई कम बाक़ी रहिया पिया आहिनि। आयल महिमान ऐं तव्हां सभिनि जो मां तहे दिलि सां आभार व्यक्त थो कयां। तव्हां पंहिंजो कीमती समय कढी हिन प्रोग्राम में आया, उनजे लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।